नाज़रीन, सिंध समेत सॼी दुनिया में हिंदू बिरादरी धर्मी ॾियारी मल्हाई रही आहे। लाड़काणे जे 17 मंदिरनि में प्रोग्राम कोटाए ऐं ॾिया ॿारे पूजा पाठ कई पई वञे। वधीक तफ़सील मुनवरनि जी हिन रिपोर्ट में। हिंदू मज़हब जो त्योहार दीवाली लाड़काणे में जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। दीवाली त्योहार ते हिंदू बिरादरी पारां लाड़काणे जे 17 मंदिरनि में प्रोग्राम मुनक़िद करे ॾिया ॿारे मिठाइयूं विराए पूजा पाठ कई वेंदी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां दीवाली त्योहार हिंदू बिरादरी सां गॾु मल्हाइण जो ऐलान कयो आहे। उन सिलसिले में लाड़काणे वासियुनि जो चवणु आहे त दीवालीअ खां अॻु में असां तयारियूं पंहिंजूं इहे कंदा आहियूं त सफ़ाइयूं कंदा आहियूं। जेके बि असां घरनि वारा आहियूं, मिलनि जूं पंहिंजे हिननि जे कारखाननि जूं बिज़नेस जेके आहिनि उहे, उन खां पोइ घरनि जूं सफ़ाइयूं थींदियूं आहिनि, वॾे धामधूम सां पोइ तयारियूं थींदियूं आहिनि असांजूं ॿियूं बि। उन खां पोइ जेको असां हे दीवालीअ जो त्योहार मल्हाईंदा आहियूं। जॾहिं दीवाली ईंदी आहे त फटा वग़ैरह वठंदा आहियूं, नंढा ॿारनि खे वठी ॾींदा आहियूं, पाण खे ॾींदा आहियूं, न्याणी साणियुनि खे लाई वग़ैरह मिठाई वग़ैरह ॾींदा आहियूं, वठी करे फटा हणंदा आहियूं। ऐं राति जो असांजी पूजा थींदी आहे, आरती वग़ैरह या दीपवाली, ये सभु उन जा ई टर्मिनोलॉजी आहे। असांजो अवतार श्री रामचंद्र भॻवान 14 साल बनवास वियो हुयो पंहिंजे पिता जे वचन निभाइण लाइ। असांजो उनजो पिता राजा दशरथ, उनखे औलाद न थींदी हुई। उन हिकिड़ो यज्ञ करायो जंहिंखां पोइ हुन जूं 3 धर्म पत्नियूं हुयूं। उन्हनि 3 धर्म पत्नियुनि मां उनखे 4 पुत्र थिया, जंहिंमें वॾो रामचंद्र भॻवानु हुयो, जंहिंखे असां अवतार चऊं था। अयोध्यापुरीअ में आयो त उहो जेको जश्न मल्हायो वेंदो आहे उनखे असां दीवाली चवंदा आहियूं या ॾियारी चवंदा आहियूं। ॾियारीअ जी तयारी ईअं थींदी आहे त ॾियारीअ जो महीनो जीअं असुओ जो महीनो शुरू थींदो आहे, पहिरियों ॾियारो बीठो त सभु पंहिंजे घरनि जी सफ़ाई करणु शुरू कंदा आहियूं। दुकाननि जी सफ़ाई, जंहिंजी जेतिरी मिल्कियत हूंदी आहे उन सभिनी सफ़ाई सुथराई खे लॻंदो आहे। उनखां पोइ जेके दुकान जा खाता, बही खाता हूंदा, वही खाता, उधर जा हिसाब किताब, उहे बि सभु असां हिन महीने में कंदा आहियूं। सभु खाता बि जोड़े करे नए सिर नवां खाता हिन साल रखंदासीं। ॾियारी जे मौक़े ते उन सभिनी खातनि जी, पुराणनि खातनि जी पूॼा करे उन अंदरि रखी छॾींदा आहियूं ऐं नवां खाता वरी शुरू कंदा आहियूं। पर सॼे महीनो जीअं बीठो आहे सुबुह जो महीनो, तीअं असां ॾियारीअ जी तयारी शुरू करे ॾींदा आहियूं। लाड़काणे में दीवाली जूं तयारियूं करण लाइ घरनि खे सजायो वञे थो, रंग बिरंगी बतियूं लॻायूं वञनि थियूं, ॾिया ॿारे मिठाइयूं विराए ख़ुशीअ जो इज़हार कयो वञे थो। कैमरामैन मुश्ताक अहमद खोड़ो सां गॾु मुनवर रिंद, धरती न्यूज़।